PP सैनेटर मलक इमाम दीन शौक़ीन पारां تعلقا اسپتال ऐं हाई स्कूलनि जो दौरो। ख़बर मूजिबि PP जे सैनेटर ऐं ऑयल एंड गैस डेवलपमेंट ज़िले सांगड़ जे चेयरमैन मलक इमाम दीन शौक़ीन अॼु تعلقا اسپتال ٹنڈوآدم जो दौरो कयो। इन मौक़े ते खेसि MS डॉक्टर कुलसूम उमराणी ऐं पैरामेडिकल अॻुवाणनि नई मख्तर कीरियो ऐं मिथल पिञारो ॿुधायो त ठेकेदार ड्रेनेज सिस्टम सही नाहे ठाहियो, पाणी उबतो वही ॿीहर अस्पताल अची रहियो आहे, उनखे दुरुस्त कयो वञे। PP सैनेटर मलक इमाम दीन शौक़ीन इन जे मौक़े ते ठेकेदारनि ऐं पब्लिक हेल्थ जे अमलदारनि खे हिदायत कई त अव्हांखे 2 हफ़्तनि जी मोहलत आहे, जेकॾहिं ड्रेनेज सिस्टम ठीकु न कयो त क़ानूनी क़दम खंयो वेंदो। इन जे मौक़े ते सैनेटर इमाम दीन शौक़ीन अस्पताल में डॉक्टरनि जी खोट ऐं ड्यूटियूं करण समेत ॿियनि मसइलनि जे हल जी पिणु ख़ातिरी कराई। ॿिए तरफ़ PP सैनेटर गवर्नमेंट सर सैद हाई स्कूल ऐं गवर्नमेंट ज़ियाउद्दीन प्राइमरी स्कूल जो दौरो करे क्लासनि में ॿारनि खां सुवाल कया। इन जे मौक़े ते हिन स्कूल लाइ 50 डेस्कूं साउंड सिस्टम ॾियण समेत पंहिंजे पारां ग़रीब शागिर्दनि जे ड्रेसुनि लाइ 50,000 रुपया रोक ॾिना। इन जे मौक़े ते स्कूल जो हेड मास्टर ऐं सीनियर उस्ताद सैयद इक़बाल अली ऐं ॿिया पिणु मौजूदु हुआ। वफारज़ा, इबरत न्यूज़, ٹنڈوآدم।